भोजरवडा में सुमरा बिरादरी जे बिन धुरन में थियल झेड़े दौरान सख्त जख्मी थियल पोरियत आसिफ सुमरो जी फरियाद ते जवाबदार मथा केस दाखिल थियण बाद जवाबदार धुर जो बेर फरियादी धुर इम्तियाज सुमरो जे घर में घिड़ी चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पामाल कंदे जवाबदारन पारां घर भातियन ते बेर सरोटन ऐं लठन सां हमलो करे हिकु औरत मसामात नज़ीरा के जख्मी करे छडियो। जे बाद सुमरा बिरादरी जे औरतन ऐं मर्दन इम्तियाज सुमरो जख्मी आसिफ सुमरो ऐं मसामात नज़ीरा जे अगवाणी में एहतजाज जी मुजाहिरो कयो वियो। इन मौके ते अगवाणियुनि चयो त गुज़िरियल ॾींहुं तार जे मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो जंहिंमें असांजी पोरियत आसिफ सुमरो खे सरोटा ऐं कुआड़ी हणी रतो रत करे छडियो हो। जे बाद अहिड़ो इतला भोजरवडा थाणे ते कयो जितां असांखे मेडिकल सर्टिफिकेट ॾिनो वियो। जे बाद जख्मी नौजवान खे इलाज लाइ ठरी मीरवा अस्पताल खणाए वियासीं जिते इलाज कराइण बाद वापसि भोजरवडा थाणे ते पहुची केस दाख़िल करायो। जे बाद पुलिस रवायती तौर जवाबदार वटि चांहि पी वापसि मोटी आई। जे बाद ॿीहर असांजे घरनि ते अची असांजी गैर मौजूदगी में असांजी औरतनि मथां सरोटनि ऐं लठनि सां मस्कारो करे ॾिनो जंहिंमें औरत नज़ीरा जख्मी थी पई आहे। इन्हनि वधीक चयो त असां ग़रीब ऐं शरीफ़ आहियूं, असांजा मुखालिफ़ बाअसर आहिनि। वधीक इन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह SSP खेरपुर खां मामले जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।